नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे मिठी का ख़बर ॾिना। डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहो चयो आहे त ईद उल अज़हा मज़हबी अक़ीदे, जोश व ख़रोश, क़ुर्बानी जे जज़्बे सां मल्हाई वेंदी। इंसानी जानियूं अहम आहिनि। इंसानी ज़िंदगी बचाइण लाइ मौसर क़दम खंया वेंदा। हुकूमत चाहे थी त इंसानी ज़िंदगी जो कारोबार पिणु हलंदो रहे ऐं कोरोना वायरस खां पिणु बचियो वञे, मामूलात ज़िंदगी पिणु जारी रखिया वञनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहो पारां दरबार हाल मिठी में ईद उल अज़हा जे मौक़े ते मालपीड़ियूं लॻाइण जे हवाले सां हिकु अहम गॾिजाणी जी सदारत कंदे कयो, जंहिं में कोरोना वायरस जे करे लॻंदड़ मालपीड़ियुनि में हुकूमत सिंध पारां जारी तरीक़ेकार ऐं गृह खाते पारां तरीक़ेकार बाबति जारी नोटिफिकेशन मुताबिक़ मालपीड़ियूं लॻाइण बाबति ॻाल्हि ॿोल्हि थी। डिप्टी कमिश्नर पारां इन मौक़े ते चयो वियो त हुकूमत सिंध पारां जारी SOPs ते मुकमल अमल दरामद करायो वेंदो ऐं ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। गृह खाते पारां जारी कयल SOP ते मौसर निगरानी लाइ जोड़ियल कमेटी जो चेयरमैन लाॻापियल तालुके जो असिस्टेंट कमिश्नर हूंदो, जॾहिं त DSP मेडिकल सुपरिटेंडेंट तालुका इस्पताल लाॻापियल रीजन विंग जो ऑफिसर, वेटरनरी ऑफिसर ऐं टाउन ऑफिसर कमेटी मेंबर हूंदा। इन्हनि तमामु ऑफिसरनि जी ज़िम्मेदारी हूंदी त हुकूमत पारां जारी कयल SOP ते अमल दरामद कराइण ऐं मालपीड़ियुनि में नंढनि ॿारनि ऐं वॾनि उमिरि जी बुज़ुर्गनि ते दाख़िला ते पाबंदी हूंदी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।